सुभान अल्लाह। नारे तकबीर, ना 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 कितना आज के बैठाओ। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, मुर्शिद हुसैन। सुभान अल्लाह। दुरूद शरीफ। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रकू। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैन वस्सक़लैन वल फ़रीक़ैन मिन उरबिन व मिन अजमी। सुभान अल्लाह। बेअदब गुस्ताख फिरके को सुना दे, बेअदब गुस्ताख फिरके को सुना दे। ए हसन के यूं कहा करते हैं सुन्नी दास्ताने अहल बैत। अहल बैते पाक से गुस्ताखियां बेबाकियां, अहल बैते पाक से गुस्ताखियां बेबाकियां। लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने अहल बैत। बावाज़े बुलंद लानतुल्लाहि अलैकुम, लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने अहल बैत। तंजीम इस्लाहुल फुकरा हुसैनिया नक्शबंदिया लहर कीजिए ज़ेर एहतिमाम अज़ीम शान जश्न ताजदारे मदीना व शान अहल बैत। सुभान अल्लाह। इन अज़ीम शान फ़कीदुल मिसाल जे जलसे जे इनकाते मैं तमाम डर की वारन खुसूसन फ़कीर मोहम्मद वसीम के दिल जी गहराइन सां मुबारक तो ॾियां कि अहिड़ो सुहिणो प्रोग्राम सजायो अथऊं जंहिंजी निस्बत सरकार मदीना शहनशाह मदीना सां बि आहे त सरकार जे अहल बैत अतार सां बि आहे। मां तक़रीर जे लाइ आया बीठो, बस सिर्फ़ ऐं सिर्फ़ मोहम्मदी लिस्ट हैदरी लिस्ट में नालो लिखाईंदमि।
अमा सब अहले सुन्नत जमात या रसूलुल्लाह चवण वारा अल्हम्दुलिल्लाह असां तमा सच्चे अकीदे वारा आहियूं, अहले मोहब्बत वारा आहियूं, अहले जिक्र वारा आहियूं। चवण जी का जरूरत ही ना है, बस मां इहो ही अर्ज रखंदम सच्चे अकीदे सां सच्ची मोहब्बत सां दिल वारे बर्तन के सिधो रखण असां तव्हां जो कम आहे। उन दिल वारे बर्तन के भरण सरकार मदीना शहनशाह मदीना जो कम आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं इहो भी मां अर्ज रखंदम त असां तव्हां जो कामिल अकमल मुर्शिद आहे। उहो कामिल अकमल मुर्शिद आहे जेको निगाहुनि सां गुनाहगारनि खे ख़रीद कंदो। इहो भी अर्ज़ रखंदम सच्चे अकीदे सां सच्ची मोहब्बत सां खाली झोलनि खे सिधो रखण असां तव्हां जो कम आहे। उन खाली झोलनि खे भरण अल्लाह जी अता सां असां तव्हां जे कामिल अकमल मुर्शिद जो कम आहे। तय मुख्तसर सब तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको ख़ालिक व मालिक आहे। हे असां सुन्ननि जो अकीदो आहे। सब तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको ख़ालिक व मालिक आहे। अल्लाह ही मबूद आहे, अल्लाह ही मक़सूद आहे, अल्लाह वहदहू ला शरीक आहे। अल्लाह ताला जी कुदरत बेमिसाल बेमिसाल आहे। आवाज़ बुलंद चओ अल्लाह वहदहू ला शरीक आहे। आवाज़ बुलंद चओ अल्लाह वहदहू ला शरीक आहे। अल्लाह ताला जी कुदरत बेमिसाल बेमिसाल आहे। तमाम दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात मुक़द्दसा जे मथा। अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा के बेमिसाल बेमिसाल शान अता फरमायो आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे बेमिसाल बेमिसाल शान अता फरमायो आहे। त अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे अहल बैत अतहार खे भी बेमिसाल बेमिसाल शान अता फरमायो आहे। सरकार जा अहल बैत अतहार परहेज़गारी में भी बेमिसाल बेमिसाल आहिनि। सरकार जा अहल बैत अतहार पकाई में भी बेमिसाल बेमिसाल आहिनि। सरकार जा अहल बैत अतहार हसबो नसब में भी बेमिसाल बेमिसाल आहिनि। सरकार जे अहल बैत अतहार जी हर अदा बेमिसाल बेमिसाल आहे। बेशक बेशक सच्चा मौला अली साईं त मौला अली साईं आहिनि। हसनैन करीमैन त हसनैन करीमैन आहिनि। पर जॾहिं मुर्शिद हुसैन कंबर वारे जी चेहरे ते सीरत ते नज़र पई थी त खुदा जो कसम आला हज़रत जो शेर याद हो जे तेरी नस्ल पाक में बच्चा बच्चा नूर का तू है एने नूर तेरा सब घराना नूर का। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सरकार जे अहल बैत जे अतहार जी हर अदा बेमिसाल बेमिसाल आहे। सरकार जे अहल बैत अतहार जी दामन पकड़न वारो मोमिन दुनिया में भी आबाद आहे त आखिरत में भी आबाद आहे। जड़ी तरह अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद तो फरमाए जागो था हथन के जो लहरायो हथन के परचम बनायो। अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद तो फरमाए वातसिमू बिहब्लिल्लाह जमीअन वला तफर्रकू। सुभान अल्लाह। अल्लाह ताला छा फरमाए रहियो आहे जरा कनन के खोलियो जरा कनन के खोले बुधो। अल्लाह ताला फरमाए थो अल्लाह जी रस्सी के गड़जी मजबूती सां पकड़ियो ऐं फिरकन में विरहाइजी न वञो तफर के बाज़ न थियो। बेशक 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 मुंहिंजा साईं हिन आयत करीमा में अल्लाह ताला फिरके बाज़ी बचण जो हुकुम फरमाए रहियो आहे। पंहिंजे कुर्ब पंहिंजे कर्म ताईं पहुचण जो ॾस ॾेई रहियो आहे। इमाम जाफर सादिक फरमाए थो नहनु हब्लुल्लाहि लज़ी जागो था न। इमाम जाफर सादिक फरमाए थो नहनु हब्लुल्लाहि लज़ी काना अल्लाहु फ़िया वातसिमू वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रकू। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इमाम जाफर सादिक फरमायो अल्लाह जी रसीमा मुराद अल्लाह जी रसीमा मुराद असां अहल बैत रसूल आहियूं। बेशक बेशक बेशक। इमाम जाफर सादिक फरमाए रहिया आहिनि अल्लाह जी रसीमा मुराद असां अहल बैत रसूल आहियूं। असां जी दामन खे मज़बूती सां पकड़ण वारो कॾहिं भी फिरके बाज़ नथो थी सघे।
अल्हम्दुलिल्लाह जय जाहत रसूलुल्लाह जे अहल बैत अतहार जी दामन में आइन वो मोमिन कदे भी गुमराह फिरके बाज न तो थी सके। अल्हम्दुलिल्लाह असा जाहत सरकार जी दामन में भी आहिन तो सरकार जे अहल बैत अतहार जी दामन में भी आहिन। सरकार फरमाइन था सरकार जी हदीस अन ज़ैद इब्न अरकम काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नी तारिकुन फीकुम मा इन तमस्सकतुम बिही लन तदिल्लू बादी अहदुहुमा आज़म मिनल आखर किताबुल्लाह हब्लुम ममदूदुन मिनस समाए इलल अर्द वइतरती अहलु बैती वलन यतफर्रका हत्ता यरिद्दा अलल हौद फंजुरू कैफ तखलुफूनी फीहिमा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। रिवायत है ज़ैद बिन अरकम का रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अवामे एड़ियों बशयूं मां छड़ियों वञा थो जरा गौर सां मुझो सरकार छा फरमाए रहा है। सरकार फरमाए रहा है सरकार फरमायो अवामे एड़ियों मां बशयूं छड़ियों वञा थो जे करे तव्हां उन्हनि खे मजबूती सां पकड़ींदव त कॾहिं बि गुमराह न थींदव। उन्हनि ॿिन्हिनि मां हर हिकु अहम आहे हिकु अल्लाह ताला जो किताब क़ुरान मजीद सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकु अल्लाह ताला जो किताब सरकार फरमाइन था उहे कहिड़ियूं आहिनि ॿ शयूं सरकार फरमाइन था हिकु अल्लाह जो किताब क़ुरान मजीद जेको आसमाननि खां ज़मीन ताईं मिलियल आहे ऐं ॿियो मुंहिंजी इतरत मुंहिंजा अहल बैत सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बेशक ये भाई कुरान है अहल बैत सरकार फरमाइन था ये भाई कुरान है अहल बैत हर गिज जुदा न थींदा इसी ताईं जो सरकार फरमायो उहे भाई मुंह वट हौज़े कौसर ते गॾु ईंदा ऐं सरकार फरमाइन था मूंखां बाद इन्हनि जी दामन खे मज़बूती सां पकड़िजो। अल्हम्दुलिल्लाह असाले सुन्नत जमात सच्चा सुन्नी जंहिंजो कामिल अकमल मुर्शिदा उन्हनि जो हिकु हथ कुरान में आ त ॿियो हथ अहल बैत रसूल जी दामन में आहे। मौला अली जी सीरत सरकार छा फरमायो ॿिन्हिनि शयुनि खे मज़बूती सां पकड़ींदव उहे ॿ शयूं कहिड़ियूं आहिनि हिकु अल्लाह जो क़ुरान ॿियो सरकार जा अहल बैत इन्हनि ॿिन्हिनि शयुनि खे मज़बूती सां पकड़ींदव त कॾहिं बि गुमराह न थींदव। अल्हम्दुलिल्लाह सरकार जे अहल बैत अतहार जी सची सीरत आहे त असां सुन्नन हुसैन मुर्शिद हुसैन कंबर वारे जे ग़ुलामनि में आहे। आहे न यानी गुमराही खां बचण जे लाइ ॿ रस्ता आहिनि क़ुरान ऐं सरकार जा अहल बैत। अल्हम्दुलिल्लाह असां जो हिकु हथ क़ुरान में आ ॿियो हथ अहल बैत जी दामन में आ इंशाअल्लाह असांजी हीअ दुनिया बि आबाद आहे त आख़िरत बि आबाद आहे। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक मुर्शिद हुसैन सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अहल बैत जी सच्ची मोहब्बत जो सबक ॾिनो आहे त हिन दौर में कंबर वारे मुर्शिद ॾिनो आहे। बेशक मुंहिंजा साईं बेशक ऐं अहल बैत जी मोहब्बत हिन दौर में कसवटी आहे। अहल बैत जी मोहब्बत मां ख़बर पवंदी आहे त मोमिन कहिड़ो आहे मुनाफ़िक़ कहिड़ो आहे जंहिंजो मुंहुं कुमाइजी वेंदो आहे त ख़बर पवंदी आहे त उहो मुनाफ़िक़ आहे जंहिंजो
अहल बैत जी तारीफ़ कंदे मुंह दिल खुश थींदी आ त ख़बर पवंदी आ त हे सच्चो मोमिन आहे। बेशक सच मुझा साईं वो सच्चो मोमिन आहे। सरकार फरमाइन था, सरकार जी भी हदीस आ अन इब्न अब्बास काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिस्लु अहल बैती मिस्लु सफीनत नूह मन रकब फीहा नजा व मन तखल्लफ अनहा घर जरा गौर से बुझो। सुभान अल्लाह। अहल बैत जी दामन के छड़ण वारा तू ये न समझ त सिर्फ असा जो असा जा हथ अहल बैत जी दामन में आहिन, साहबा कराम भी असा जा आहिन। जरा कन खोले बुध, सिद्दीक अकबर भी असा जो आ, फारूक आजम भी असा जो आ, उस्मान ज़िन्नूरैन भी असा जा, त मौला अली मुश्किल कुशा भी असा जा। अल्लाह बेशक बेशक मुझा बेशक पर अहल बैत जी मोहब्बत सोना किस्मती आ। अहल बैत जी मोहब्बत इन दौर में जरूरत आ। अहल बैत जी मोहब्बत इन दौर में बयान करण हक अदा करण आहे। अहल बैत जी मोहब्बत जन्नत जी कुंजी आहे। अहल बैत जी मोहब्बत ईमान जी निशानी आहे। अहल बैत जी मोहब्बत जन्नत जी सनद आहे। बेशक बेशक मरहबा। सरकार छा फरमायो, मुझे अहल बैत जो मिसाल नूह अलैहिस्सलाम जी कश्ती वांगुर आहे। बेशक बेशक मुझे अहल बैत जो मिसाल नूह अलैहिस्सलाम जी कश्ती वांगुर आहे। जेको इन कश्ती में सवार थियो हुसैनी तो खुशकिस्मत आहे, सुन्नी तो खुशकिस्मत आहे। सरकार फरमाइन था जेको इन कश्ती में सवार थियो उन निजात हासिल कई। जेको इन कश्ती में सवार न थियो वो गलत थी वया। यानी जेको सरकार जी अहल बैत अतहार जी दामन खे मजबूती सां पकड़ींदो उन जो बेड़ो हिते भी पारा, उन जो बेड़ो हिते भी तरियला त आखिरत में भी उन जो बेड़ो तरियल हूंदो। बेशक बेशक तरियली तरियला असां खे आज़माइण जी ज़रूरत न आहे। ख़ुदा जो कसम अहल बैत जी मोहब्बत में जेको कुझु मिलियो आहे न जी मुझा साईं तू नथो समझी सघे। अमा सैयदा तय्यबा ताहिरा अमा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी मोहब्बत ही सरकार जी मोहब्बत आहे। अम्मा साण जी मोहब्बत ही सरकार ताईं पहुंचाईंदई। बेशक सोने जो फरमा हिकड़ी हदीस पढ़ा जी मुझा साईं। अॼुकल्ह जा मुल्ला मुफ्ती उन्हनि खे पंहिंजे इल्म ते नाज़ आ, उन्हनि खे पंहिंजे सजदनि ते नाज़ आ, नेकियुनि ते नाज़ आ। पर सरकार छा था फरमाए केतिरी बि नेकियूं करे अहल बैत जो बुग़्ज़ रखंदे सरकार जो फरमान बुध। सरकार फरमाइन था अनिल हसन इब्न अली अन्न रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काल अल्ज़िमू मवद्दतना अहलल बैत फइन्नहु मन लकियल्लाह वहुव यवद्दुना दखलल जन्नह बिशफाअतिना वल्लज़ी नफ्सी बियदिही ला यनफउ अबदन अमलुहु इल्ला बिमारिफत हक़िना। रिवायत है इमाम हसन बिन सुभान अली इमाम हसन बिन अली मौला अली खान। रिवायत है इमाम हसन बिन अली मौला अली खान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो असां अहल बैत जी मोहब्बत खे लाज़िम पकड़ियो। मुल्ला बुध ऐं ॿियो नंबर मुफ्ती बुध सुभान अल्लाह। तूं त अलाए काथे पहुतो आ। सिद्दीक भी असां जो आहे, फारूक भी असां जो, इहो भी याद रख, उस्मान भी असां जो आहे, सरकार जा तमाम साहबा भी असां जा। पर सरकार पंहिंजे अहल बैत अतहार जी मोहब्बत जे लाइ छा फरमाए रहिया आहिनि। ज़रा कन खोले ॿुध, दिल जे कननि सां ॿुध। सरकार फरमायो जेको शख्स
अल्लाह ताला सां इन हाल में मिलियो जो उन जी दिल में असांजी मोहब्बत आहे त उहो असांजी शफाअत सां यानी अहल बैत अतार सां मोहब्बत कंदे कंदे इन दुनिया खे छॾे सरकार फरमायो उहो असांजी शफाअत सां जन्नत में दाख़िल थींदो। अॻिते सरकार फरमाइनि था, सरकार फरमायो, सरकार कसम खणी फरमायो मूंखे उन ज़ात जो कसम जंहिंजे कब्ज़े कुदरत में मुंहिंजी जान आहे। ॿुधो ॿुध मुल्ला, ॿियो नंबर मुल्ला, ॿियो नंबर मुफ्ती, ॿुध सरकार अल्लाह जो कसम खणी फरमाए रहिया आहिनि। सरकार फरमायो जंहिंजे कब्ज़े कुदरत में मुंहिंजी जान आहे, कसम आहे उन ज़ात जो कंहिं बि बाने खे उन जो अमल तेस ताईं फ़ाइदो न ॾींदो जेसीं ताईं असांजी मारिफत मोहब्बत दिल में न रखंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हकीकत 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 साईं। यानी जंहिंजी दिल में सरकार जे अहल बैत अतार जी मोहब्बत न है उन जी का भी इबादत काबिल कबूल न है। उन जी किताब पढ़ण, हदीसूं पढ़ण, नेकियूं करण, नमाज़ूं पढ़ण काबिल कबूल न है। नेकी नेकी तले आहे जले सरकार मदीना शहंशाह मदीना जी अहल बैत जी मोहब्बत सीने में आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बी हदीस आ सरकार फरमाइनि था उहा बि ॿुध। मां तव्हांखे हिकु पैगाम ॾेई थो वञा, ए दहकी वारो ए मीरपुर वारो ज़रा ख़बरदार थियो। मुल्हनि ॿियो नंबर मुल्हनि मुफ्तियुनि खां बचो। अहल बैत जी मोहब्बत ई सरकार ताईं पहुचाईंदव। अमा सैयदा मौला अली हसनैन करीमैन जी मोहब्बत ई सरकार ताईं पहुचाईंदव। सरकार फरमाइनि था अन जाबिर इब्न अब्दुल्लाह कानमा खतबना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकूल अय्युहन नास मन अबगदना अहलल बैत हशरहुल्लाहु यौमल क़ियामा यहूदियन। और सामने यहूदियन फकुलतु या रसूल अल्लाह फ़इन साम व सला क़ाल व इन साम व सला व ज़ाम अन्नहु मुस्लिम। मरहबा मरहबा। सरकार जो फरमान जरा कन खोले ॿुधो। तव्हां त दिल जे कननि सां ॿुधी रहिया आहियो, मां हुननि खे चवां थो। सुभान अल्लाह। बेशक रिवायत आहे जाबिर बिन अब्दुल्लाह खां बयान करे तो हिकु दफ़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे मुखातिब करे फरमायो ए इंसानो जेको मुझे अहल बैत सां बुग़्ज़ रखे थो अल्लाह ताला उनखे क़यामत जे ॾींहुं यहूदिन काफ़िरनि सां गॾु उथारींदो। जेको मुझे अहल बैत सां सरकार फरमाइनि था बुग़्ज़ रखे थो अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं उनखे यहूदिन काफ़िरनि सां गॾु उथारींदो। हज़रत जाबिर बयान करे थो त मां अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं उहो नमाज़ रोज़े रखण जो पाबंद बि हुजे या नमाज़ रोज़े वारो बि हुजे सरकार फरमायो भली उहे रोज़नि नमाज़नि जो पाबंद हुजे भली उहो पाण खे मुसलमान तसव्वुर करे तॾहिं बि उनखे यहूदिन काफ़िरनि सां गॾु उथारियो वेंदो। बेशक मुंहिंजा साईं भले नमाज़ी हुजे वॾा वॾा सजदा कंदो हुजे पंहिंजे इल्म ते नाज़ हुजे शैतान वांगुरु अहल बैत सां बुग़्ज़ रखंदो सिधो हर शइ जी गरक अल्लाह ताला उन जी हर शइ खे गरक करे क़यामत जे ॾींहुं काफ़िरनि सां उनखे उथारींदो। हाणे आख़िरी हदीस पढ़ंदमि। जी मुंहिंजा साईं ख़ुशख़बरी आहे जेको अहल बैत सरकार जे अहल बैत सां मोहब्बत रखे थो उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे। मुल्ला चवंदो त रुगो अली अली करे थो रुगो सरकार जे अहल बैत शान बयान करे थो जलसो ई शान अहल बैत शान
शान अहल बैत त आहे, पर इहो शान अहल बैत ई असांखे अहल बैत अतहारी सरकार ताईं चाहींदा असां पहिरियों मौला अली ताईं पहुचूं। हाँ 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 जी मुझे साईं, जी मुझे साईं। सरकार फरमाइन था अन अली काल अखबरनी, मौला अली का रिवायत है अन अली काल अखबरनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्न अव्वल मन यदखुलुल जन्नह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बुधो सरकार शादा फरमाइन अन्न अव्वल मन यदखुलुल जन्नह अना व फातिमा वल हसन वल हुसैन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कुल्तु या रसूल अल्लाह, कुल्तु या रसूल अल्लाह फमुहिब्बूना काल मिन वराइकुम। जरा गौर सां ॿुधो, ए आ सरकार जे आल बैत अतहार सां मोहब्बत करण वारो जरा गौर सां ॿुधो। अवां जे लाइ हिकु ख़ुशख़बरी आहे, असां आशिक़नि जे लाइ हिकु ख़ुशख़बरी आहे। रिवायत आहे मौला अली मुश्किल कुशा खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मौला अली था फरमाइन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मूंखे ख़बर ॾिनऊं। सरकार फरमायो सभ खां पहिरियां जन्नत में दाख़िल थियण वारा असां आहियूं। यानी मां सरकार फरमाइन था यानी मां अली मुझी प्यारी न्याणी फातिमा ऐं हसन ऐं हुसैन हूंदासीं। सभ खां पहिरियां जन्नत में दाख़िल थियण वारा मां अली मुझी प्यारी न्याणी फातिमा हसन ऐं हुसैन हूंदासीं। मौला अली फरमाइन था मां सरकार जी ख़िदमत में अर्ज़ कयो मौला अली खे मौला अली सां मोहब्बत करण वारा मौला अली खे केॾो अवां जो असां अवां जो फ़िक्र आहे। मौला अली फरमाइन था मां सरकार जी ख़िदमत में अर्ज़ कयो या रसूल अल्लाह असां सां मोहब्बत करण वारा काॾे वेंदा, काॾे वेंदा। सरकार फरमायो काल काल मिन वराइकुम। सरकार फरमायो असां सां मोहब्बत करण वारा मूंसां मोहब्बत करण वारा ए अली तो सां मोहब्बत करण वारा ए अली मुझी प्यारी न्याणी फातिमा जे दरवाजे सां मोहब्बत करण वारा ए अली हसन ऐं हुसैन सां मोहब्बत करण वारा यानी असां आल पैसा मोहब्बत करण वारा असां जे पोयां पोयां जन्नत में असां सां गॾु हलंदा। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, मुर्शिद हुसैन। सुभान अल्लाह। यानी असां सां मोहब्बत करण वारा असां जे पुठियां जन्नत में दाख़िल थींदासीं। अल्हम्दुलिल्लाह क़यामत जो ॾींहुं हूंदो असां गुनाहगारनि जा हथ हूंदा पाक दामन सरकार मदीना शहनशाह मदीना जे आमीन। असां गुनाहगारनि जा हथ हूंदा हसनैन करीमैन जी दामन हूंदी। अल्हम्दुलिल्लाह अॼु बि हिन महफ़िल ते सरकार मदीना शहनशाह मदीना जी नज़र पहुची रही आहे। सरकार जी नज़र पहुची रही आहे ऐं सरकार जो ॿियो फरमान आहे मम्मात अला हुब्बि आल मुहम्मदिन। ये मुर्शिद करीम पाण बयान फरमाईंदा बेशक मुझे सरकार फरमाइन था मम्मात अला हुब्बि आल मुहम्मदिन मात शहीदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
सरकार फरमान था देखो मुझे आल बेते अतहार जी मोहब्बत में, मौला अली जी मोहब्बत में, अम्मा सैयदा जी मोहब्बत में, हसनैन करीमैन जी मोहब्बत में, मुझे तमाम आल बेते अतहार जी मोहब्बत, तमाम करबला वारन जी मोहब्बत में इन दुनिया के छड़ो जी मुझे साईं उनके शहादत जो दर्जो में मिलंदो मम्मात अला ए बुग़्ज़ रखण वारा बुध मम्मात अला बुग़्ज़ आले मुहम्मदिन मुहम्मदिन मात काफिरा। सुभान अल्लाह सरकार फरमान था जेको मुझे अहल बैते अतहार जे बुग़्ज़ में मरी वयो बेशक मर गया मरदूद न खत्म न दुरूद न कफन न दुरूद न खत्म न दुरूद जेको अहल बैत सां बुग़्ज़ रखी जे मरे थो मरदूद थी मरे थो कि अहल बैत अतहार सां मोहब्बत करण वारा जन हिन दुनिया के छॾींदा नाथ ख़्वान खालिद हसनैन जो मिसाल सामो नाथ ख़्वान ज़ुल्फ़कार अली हुसैनी जो मिसाल सामो अहल बैत अतहार सां सच्ची मोहब्बत कंदो हो जॾहिं उन जो जनाज़ो थी रहियो हो दुआ थी रही हुई जे जनाज़े जे मथां सलाम पढ़ी रहिया हुआसीं ज़ुल्फ़कार अली हुसैनी जा लब बि चवनि पिया या नबी सलाम अलैका या हबीब सलाम अलैका। बेशक बेशक साईं बेशक साईं अहल बैत जी मोहब्बत सोना तू काथे तो कबू हने गोता खाई मरदे अहल बैत जी मोहब्बत का सवा कोई गली ना है कोई चारो ही ना है सोना जडे तू सरकार मदीना शहंशाह मदीना जी मोहब्बत रखी अहल बैत सां बुग़्ज़ रखे थो यानी तुझी दावा कूड़ी आहे तुझी दावा तरे सच्ची आहे सरकार मदीना जे अहल बैत सां मोहब्बत तुझो दलील आहे अगर तुझो दलील सच्चो आहे तो तुझी दावा भी सच्चो आहे तू सच्चो हैदरी वो तू सच्चो हुसैनिया वो तू सच्चो मुहम्मदिया। बेशक 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 अल्हम्दुलिल्लाह यो करम आहे यो करम आहे सुन्नियत सुन्निन ते असां सुन्निन ते अली कहजो असां सुनन जो अली कहजो सुनन जो हथन खे यार जो परचम बनायो सुभान अल्लाह मौला अली जा प्यारो सुभान अल्लाह सिद्दीक जा प्यारो फारूक जा प्यारो उस्मान जा प्यारो मौला अली जा प्यारो इमाम हसन साईं जा प्यारो इमाम हुसैन साईं जा प्यारो इते हैदर हैदर थी वने हक 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 मुल्ला जा तख्ता ऊंधा थी वने हैदर अजो मिल वाली साहब तो के इश्क खयूं वेठो गोर पुनर टपा तो तदे वांगुर सुभान अल्लाह जी बा जिक्र अली जिन जी ओना तू काथे तो गोता खाए गोता खाए खाए मरंदे पंजी शक्ल त ॾिस अली सां बुग़्ज़ रखण वारा शक्ल त ॾिस जी मुझे शक्ल त ॾिस अली का इश्क मुकद्दर संवार देता है अली का इश्क मुकद्दर संवार देता है अली का बुग़्ज़ चेहरा बिगाड़ देता है अली के जिक्र को अदना तू न समझ ए मुनकिर अली वो है जो एक हाथ से खैबर उखाड़ देता है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सरकार छा फरमायो जिक्रो अली जिन इबादत जी मुझे साईं सरकार छा फरमायो जिक्रो अली जिन इबादत मुर्शिदन करीम जो इस्तक़बाल कना से जी बा जी बा जी को सियासी लीडर इंदो आ तो उन जा हेठियां चेलड़ा उन जो इस्तक़बाल माण्हुनि खे पैसा ॾेई कराईंदा आहिनि बाबा तव्हां हिते न रहण जो तव्हां हिते न रहण जो पर जॾहिं ऐदार की वारो जरा खबरदार थियो
जॾहिं सरकार मदीना शहनशाह मदीना जी नज़रुनि जो नवाज़ियल रूहानी लीडर जॾहिं ॾह कीजे हिन मैदान में अचे तव्हां ख़ामोश न थियो इहा ई सदा हुजे हैदर 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 अल्हम्दुलिल्लाह मां दुनिया वारनि खे ॿुधाइण थो चाहियां त मौला अलीअ जी सीरत दस्तार मौला अलीअ जी सीरत ॾाढी मौला अलीअ जी सीरत अछो लिबास मौला अलीअ जी सीरत नमाज मौला अलीअ जी सीरत हर नेकी करना मौला अलीअ जी सीरत हज रोज़ो ज़कात आहे मौला अलीअ जी सीरत हर नेकी करना है जॾहिं मौला अलीअ जी सीरत असां सुननि में आहे त पोइ चवणो पवंदो त मौला अली असांजा आहिनि असां मौला अलीअ जा सच्चा ग़ुलाम ज़िक्रो अली जिन ज़िक्रो अली जिन इबादत सरकार छा फरमायो मौला अलीअ जो ज़िक्र करण भी इबादत आहे बेशक सोना नमाज के नशद पढ़नी वो अल्हम्दुलिल्लाह सुनने में आहे हर नेकी आहे बेशक हेरो कामिल मुर्शिद मिलियो आ त पोइ मुला मुफ्ती तू एतिरा छो थो करे वरी मुला वरी चवनि था त अहल बैत जी मोहब्बत बयान करे हुननि हमरान खे ताक़त था ॾियनि अल्लाह तुझे मथे में छो सूर आ यो कढ हकीकत यो कढ वक्त थई कढ जी अहल बैत सां रखी न खुदा जो कसम उनखे पिनंदे ॾिठोसीं बेशक खोड़ तू जेका दुनिया में हैसियत ही न रहंदी बेशक पहचान मिलंदी आहे ठप्पो हणंदो आहे त हर वलीअ जो इमाम हर वलीअ जो वलियन जो सरदार केर आ चो मौला अली जी ठप्पे को सा विलायत न मिलंदी बेशक बाकी रहीगा सुनो सिद्दीक भी असांजो फारूक भी असांजो उस्मान भी असांजो सरकार जा तमाम साहबा भी असांजा पो तू सुक में चोथो कपड़ा लाहे चंद्रा जी मुंहिंजा सुक में चोथो कपड़ा लाहे पाण करीमन जो मुर्शिदन करीमन जो सबक हूंदो आहे ये दिल असांजे सरकार जे इश्क जो मरकज़ आहे हिकु हथ असांजो अहल बैत अतहार जी दामन में आहे त ॿियो हथ असांजो साहबा कराम जी दामन में आहे पर मां मुल्ला मुफ्ती खे एतिरो चवां थो आख़िरी ॻाल्हि कंदुमि एतिरो चवां थो ए मुल्ला ऐं मौलवी किताबन ते नाज़ करण वारा फखर करण वारा तू मौला अली साईं सां अहल बैत सां अमा सैयदा जे दरवाज़े सां एतिरी त मोहब्बत कर जेतिरी सैयदना सिद्दीक़ अकबर कई जी मुंहिंजा साईं बेशक जेतिरी सैयदना सिद्दीक़ अकबर कई तू मौला अली मुश्किल कुशा सां एतिरी त मोहब्बत कर न जेतिरी सैयदना फारूक आज़म कई बेशक तू थींदो केरा तू थींदो केरा तू त आशिकन जे पैरन जे मट भी ना है मुल्ला मुफ्ती बेशक सच्चा अवैध करनी के काथो मकाम मिलियो किताबन को मिलियो ना इश्क दी जने चोट लगी सरकार जो करम थियो ओ ताबैया जरा यो सोचो सैयदना फारूक आज़म सैयदना मौला अली मुश्किल कुशा होया पर सरकार छा फरमायो अवैध करनी वट पहुंचो इश्क पाण करीम फरमाईंदा इश्क ना चीज के चीज खड़ो इश्क उन मकाम ते पहुंचाईंदो जाते ॿियो को नाहे पहुची सघंदो इहो बि तूं मुल्ला मुफ्ती यादि रख असां उन हद ते पहुतल तुंहिंजे अबे ॾाॾे खे बि ताक़त नाहे जो असांजे दिल मां सीननि मां सरकार जी मोहब्बत सरकार जी अहल बैत जी मोहब्बत सरकार जे साहबा जी मोहब्बत औलिया कामिलीन सादिकीन जी मोहब्बत तू असांजी दिलनि मां कढे
पर यो भी याद रखो असा जो मरण जीण मौला अली सा हैदर 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 असा सिद्दीकी भी आहियूं बेशक 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 सिलसिले नक्शबंदिया जा इमाम सैयदना सिद्दीक अकबर इतनी तो खबर थी ना दल्ला इतराज छोटो करे मौला अली जी मोहब्बत किस्मतिया मौला अली जी मोहब्बत सा मोमिन है मुनाफिक जी खबर पवंदिया मौला अली जी मोहब्बत सा खबर पवंदिया मोमिन केड़ो मुनाफिक केड़ा सच्चा महबूब जो फरमा 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 पर जै महफिल में जै इत्मा में मौला अली साईं जो नारो लगंदो आ इते ॾिसजो हाणे ताको स्टेज ते बि अची वियो हुजे बिलडू बिलडू सुभान अल्लाह ये ॾिसो पंडाल में भी ॾिसो ये अली अली करण पाण नबी साईं सिखारियो सरकार ने क्या फरमाया मन कुंत मौला अरे ये बा जिसका मैं मौला हूँ जिसका मैं मौला हूँ उसका अली मौला है बेशक 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 ये सरकार का फरमान है जिसका मैं मौला हूँ अली उसका मौला है मैं सरकार ने फरमाया मैं तमाम सरकार तमाम ईमान वालों के मौला है तो मौला अली भी तमाम ईमान वालों के मौला है बेशक बेशक सरकार ने क्या फरमाया मन कुंत मौला जिसका मैं मौला उसका अली मौला सरकार तमाम सहाबा करम का मौला है सरकार तमाम सहाबा करम का मौला है सरकार ने क्या फरमाया मन कुंत मौला जिसका मैं मौला उसका अली मौला जब सरकार तमाम सहाबा का मौला है तो मौला अली भी तमाम सहाबा का मौला है वो कहना पड़ेगा मन कुंत मौला सरकार ने बोला मन कुंत मौला सरकार ने बोला हथन खेले रहो हथन के परचम बनायो हैदरी परचम बनायो मन कुंत मौला सरकार ने बोला मन कुंत मौला सरकार ने बोला जिसका मैं मौला उसका अली मौला जिसका मैं मौला उसका अली मौला उसका अली मौला बाज़े बुलंद के नारे तकबीर अल्लाह अकबर मुस्लिम करीबन जो इस्तक़बाल के कराइंदो नारे तकबीर जे नारे के एड़ो बुलंद कयो जो दिल्ली में पहुंचे आवाज नारे तकबीर अल्लाह अकबर इन ने ट्रे दफा अल्लाह अकबर चो नारे तकबीर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर नारे तकबीर अल्लाह अकबर नारे रिसालत या रसूल अल्लाह 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 हाणे उन मुल्ला मुफ्ती के टंबो ठोकियो ख़बर पए थी वॾी वञनि जियो 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 नारे तहक़ीक़ नारे तहक़ीक़ नारे तहक़ीक़ नारे तहक़ीक़ नारे सुभान अल्लाह अली जो नारो वेड़ो आ जियो 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 केतिरो भी तू रोकीने त तोखे ठोकींदासीं हको हको हां असां अली वारा हूं सिद्दीक़ वारा हूं फारूक वारा हूं बेशक 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 नारा हैदरी या अली नारा हैदरी या अली नारा हैदरी या अली नारा हैदरी या अली दम दम अली अली मुस्लिम करीम जो इस्तक़बाल करायो दम उठी बियो उठी बियो या भी दुआ कयो त या अल्लाह हर नमाज का बाद या दुआ हुजे ये करम ये मेहरबानियों ये जेके रोशनियों सा दसऊं था ये चमकूं ये दमकूं ॾिसूं था अल्लाह ताला नसीब फरमायूं त पंहिंजे पीर जे सदके नसीब फरमायूं बेशक बेशक सय्यदी मुर्शिदी या नबी या सय्यदी मुर्शिदी या नबी सय्यदी मुर्शिदी या नबी गुलाम है रसूल के गुलाम है रसूल के गुलाम है रसूल के गुलाम ये रसूल है
मौत भी कभी गुलामी है रसूल में, मौत भी गुलामी है रसूल में, मौत भी न कभी हो जो इश्क मुस्तफा, जिंदगी न हो जो इश्क मुस्तफा। जिंदगी फजूल है। मुर्शिद हुसैन जिंदाबाद मुर्शिद हुसैन जिंदाबाद राबर हुसैन राबर हुसैन राबर हुसैन जिंदाबाद हैदर 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 यही गूंज अच्छी हैदर आवाज अच्छी आवाज अच्छी आवाज अच्छी ललकार सा चाहो हैदर 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 हैदर